नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻवान चौधरी मंज़ूर हुसैन चयो आहे त जेकॾहिं आसिफ ज़रदारी नाइल थियो त आसफा भुट्टो उन जी जॻह इलेक्शन विढ़ंदी। खांगी चैनल जे प्रोग्राम में ॻाल्हियूं कंदे हिन चयो त आसफा भुट्टो खे गुज़िरियल ॾींहुं लांच नाहे कयो वियो। हू अॻी सियासत में आहे। चौधरी मंज़ूर हुसैन चयो त आसफा मुख़्तसिर तक़रीर कई छो त बिलावल भुट्टो ज़रदारी खे वीडियो लिंक ते तक़रीर करणी हुई जेका टेक्निकी मसइलनि सबब न थी सघी। इन चयो त आसफा अॻी सियासत में आहे पर उनखे अॻियां अचण में अञा वक़्तु लॻंदो। मशहूर तजिया निगार मज़हर अब्बास जो इन हवाले सां चवण हो त मुल्तान में आसफा भुट्टो खे बाक़ाइदा लांच नाहे कयो वियो। हू हिकु टेस्ट हो। आसफा भुट्टो खे ॾिठो पए त हू कीअं तक़रीर करे थी। हिन चयो त अञा त बिलाल भुट्टो खे घणो वक़्तु लॻंदो। बेनज़ीरी शहादत खां पोइ पार्टी जी अपोज़िशन अॻु जहिड़ी नाहे रही। सिंध में पीपल्स पार्टी जो फ़िलहाल को बि मतबादिल नाहे पर हिननि लाइ वॾो मसइलो पंजाब में ॿीहर वापसी आहे। मज़हर अब्बास चयो त कंहिं बि सियासतदान जी लॉन्चिंग पहिरियों इलेक्शन हूंदो आहे। जॾहिं आसफा पहिरियों इलेक्शन विढ़ंदी त उहा उन जी लॉन्चिंग हूंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।